टैक्स नेट वधाइण जो मिशन हुकूमत वापारनि ते नवां टैक्स लागू करे छॾिया। ABR पारां वापारनि लाइ ख़ासि तरीक़ेकार 2024 जो नोटिफिकेशन जारी। स्कीम तहत वापारनि ऐं दुकानदारनि जी रजिस्ट्रेशन 1 अप्रैल खां थींदी। माहवार एडवांस इनकम टैक्स जी पहिरीं कलेक्शन 15 जुलाई 2024 खां थींदी। इनकम टैक्स 15 जुलाई खां पोइ हर महीने जी 15 तारीख़ ते जमा कयो वेंदो। नोटिफिकेशन मूजिबि स्कीम नंढनि वापारनि, दुकानदारनि ऐं होलसेलर्स ते लागू हूंदी। पाकिस्तान के IMF का 7 खां 8 अरब डॉलर ताईं नई 3 सालनि वारो कर्ज़ मिलण जी उम्मीद। ज़रियनि जो चवणु आहे त नए कर्ज़ लाइ अपोज़िशन जी ज़मानत जी ज़रूरत न पवंदी। IMF क्लाइमेट फाइनेंसिंग लाइ ॻाल्हियुनि जो बि इशारो ॾेई छॾियो। नए कर्ज़ लाइ ईंदड़ महीने दरख़्वास्त ॾिनी वेंदी। शिकारपुर में धाड़ेलनि जो पुलिस मोबाइल ते हमलो, फायरिंग ऐं रॉकेट लॉन्चर फायर। 5 एहलकार ज़ख़्मी, 2 जी हालत गण थी जोगी। नापुर कोट थाणे जी अदर्श इजरा लाड़े भरिसां गश्ती पुलिस मोबाइल ते हमलो कयो वियो। ज़ख़्मी एहलकार अब्दुल वहीद, मोहम्मद यूसुफ, मोहसिन, इफ्तिकार ऐं जिनसार शिकारपुर जी सिविल अस्पताल मुंतकिल। अब्दुल वहीद ऐं मोहम्मद यूसुफ के गणती जोगी हालत हुजण करे लालखाने नियो वियो। वाक़े बाद SSP शिकारपुर इरफान समो मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस वठी कच्चे तरफ़ रवानो थी वियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो इम्कान। हुकूमत पारां ईंदड़ महीने जी पहिरें हफ़्ते में पेट्रोल जी क़ीमतुनि में 9 रुपया 94 पैसा फ़ी लीटर वाध जो इम्कान। हाई स्पीड डीज़ल जी क़ीमतुनि में 1 रुपयो 30 पैसा घटिताई जो इम्कान आहे। ज़रियनि मूजिबि पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध जो वॾो सबबु अमरीकी कंपनी पारां पैदावार में घटिताई करणु आहे। पैदावार घटिजण सबबि आलमी मार्केट में पेट्रोलियम शयुनि जा अघ वधी विया। गज़ा में इसराइली फ़ौज जा हमला जारी। वधीक 80 फ़लस्तीनी शहीद। हमास जी जवाबी कार्रवाई। ॾखण लेबनान में गॾियल क़ौमुनि जी गाॾीअ वेझो शेलिंग। गॾियल क़ौमुनि जे अमन मिशन जा 3 एहलकार ऐं मुक़ामी तर्जमान ज़ख़्मी। गॾियल क़ौमुनि तरफ़ां गज़ा में पुलिस ऑफिसरनि जी शहादत जी मज़म्मत। गज़ा में 2 इसराइली हमलनि में 11 पुलिस ऑफिसर शहीद थी विया। सिहत वारे आलमी इदारे मूजिबि गज़ा खां 9000 मरीज़नि जी हंगामी तौर निकाली जी ज़रूरत आहे। आखिरी यशुदे में जो भी कर लेता है। रमज़ान शरीफ में 5 लख ज़ायरीन जी सऊदी अरब आमद। आख़िरी ॾहाके में मस्जिद नबवी ऐं मस्जिद अल हराम में 50,000 माण्हू इत्काफ़ में वेही रहिया।